लूका अध्याय 13। पंहिंजे पापनि खां तौबा कयो। उन वक़्तु कुझु माण्हुनि अची करे यीशुअ खे उन ॻाल्हियुनि जे बारे में ॿुधायो जंहिंखे पिलातुस माराए छॾियो ऐं संदनि जो खून उन्हनि जे ई बलि कयल जानवरनि सां गॾु मिली वियो, जेके बलि उहे मंदर में कनि पिया। इहो ॿुधी यीशुअ उन्हनि खे चयो, तव्हां छा था सम्झो कि इहे गलीली ॿियनि सभिनीनि गलीलियुनि खां वधीक पापी हुआ कि उन्हनि सां गॾु ईअं थियो? मां तव्हांखे चवां थो, ईअं कोन्हे। पर अगरि तव्हां पंहिंजनि पापनि खां तौबा न कंदव त तव्हां सभु बि साॻे ई तरीक़े सां नाश थींदव। या तव्हां छा था सम्झो कि उहे 18 ॼणा जेके शिलो जी मीनार किरण सां दॿिजी मरी विया, उहे सभिनीनि यरूशलेम में रहण वारनि खां वधीक पापी हुआ? मां तव्हांखे चवां थो, ईअं कोन्हे। पर अगरि तव्हां पंहिंजनि पापनि खां तौबा न कंदव त तव्हां सभु बि इन ई तरीक़े सां नाश थींदव। बिना फल जे अंजीर जो वण। पोइ यीशुअ माण्हुनि खे हिकु मिसाल ॾींदे चयईं, हिकिड़े माण्हूअ जे अंगूर जे बाग़ में अंजीर जो वणु लॻल हो। उहो उन में फल ॻोल्हण आयो, पर संदसि खे हिकु बि फल न मिलियो। इन ते उन बाग़ जे मालिक खे चयईं, ॾिस, मां 3 सालनि खां इन अंजीर जे वण में फल ॻोल्हण थो अचां, पर इन वण मां मूंखे हिकु बि फल न मिलियो आहे। इन करे हिन खे कटे छॾ, कि इहो ज़मीन खे बि छो रोके वे। पर मालिक उन खे चयईं, हे स्वामी, इन वण खे 1 साल अञा रहण ॾे, कि मां इन चौतरफ़ां खोटे करे इन में खाद विझां। अगरि इन खां पोइ बि इहो फल नथो ॾे त पोइ इन खे कटे छॾिजांइ। सबत जे ॾींहं ते हिकु स्त्रीअ खे ठीकु करणु। हिकु दफ़े यीशु सबत जे ॾींहं ते प्रार्थना घर में सिख्या ॾेई रहियो हो। उते हिकिड़ी स्त्री हुई जंहिंमें 18 सालनि खां दुष्ट आत्मा हुई। दुष्ट आत्मा उन स्त्रीअ खे कमज़ोर ऐं कुबड़ी करे छॾियो हुयईंसि, ऐं उहा कंहिं बि तरीक़े सां सिधी न पई थी सघे। जॾहिं यीशुअ उन खे ॾिठो त पाण वटि सॾु करे चयईंसि, हे स्त्री, तूं पंहिंजी बीमारीअ मां आज़ादु थीअं। तॾहिं यीशुअ उन जे मथां पंहिंजा हथ रखियईं त ओॾीमहिल ई उहा कुबड़ी स्त्री सिधी थी वई ऐं परमेश्वर जी स्तुति करणु लॻी। इन ते प्रार्थना घर जे सरदार खे गुस्सो लॻुसि, छोकी यीशुअ सबत जे ॾींहं ते उन स्त्रीअ खे ठीकु कयो हुअईं। उहो सरदार माण्हुनि खे चवणु लॻो, 6 ॾींहं आहिनि कमु करण जे लाइ, सो उन्हनि ॾींहंनि में ई ठीकु थियण जे लाइ अचो, सबत जे ॾींहं ते न। इहो ॿुधी यीशुअ उन खे चयो, हे पाखंडियो, छा तव्हां मां हर कोई सबत जे ॾींहं ते पंहिंजे ढगे या गॾव खे तबेले मां खोले पाणी पियारण जे लाइ न वठी वेंदो आहे? त पोइ छा इहो सही न हो कि इहा स्त्री जेकी अब्राहम जे वंशज जी आहे, सबत जे ॾींहं ते आज़ादु कई वञे हा, जंहिंखे शैतान 18 सालनि खां पंहिंजे बंधननि में ॿधी रखियो हुअईं? यीशुअ जी इहे ॻाल्हियूं ॿुधी करे हुन जा सभु विरोधी शर्मसार थी विया, पर बाक़ी सॼी भीड़ उन जे अजबनि जे कमनि खे ॾिसी करे ख़ुशि थी। राईअ जे ॿिज जो मिसाल। पोइ यीशुअ चयईं, परमेश्वर जो राज कंहिं वांगुरु आहे? मां उन खे छा सां भेटियां? उहो राईअ जे हिकु ॿिज वांगुरु आहे, जंहिंखे कंहिं माण्हूअ खणी पंहिंजे बाग़ में पोखियो, ऐं उहो वधी करे वणु थी वियो, ऐं आकाश जा पखी अची उन जी टारियुनि ते घोंसलो ठाहे रहण लॻा। खमीर जो मिसाल। यीशुअ वरी चयईं, मां परमेश्वर जे राज खे छा सां भेटियां? उहो खमीर वांगुरु आहे, जंहिंखे कंहिं स्त्रीअ खणी अटे सां भरियल वॾे थाल में मिलायईं, ऐं मिलाईंदे मिलाईंदे ईअं थियो कि खमीर सॼे अटे में फैलिजी वियो। सोड़ो दरवाजो। यीशु नगर नगर ऐं गांव गांव में सिख्या ॾींदो यरूशलेम शहर जी तरफ़ वञी रहियो हो त कंहिं माण्हूअ यीशुअ खां पुछो, प्रभु, छा उद्धार पाइण वारा थोड़ा ई आहिनि? इन ते यीशुअ उन खे चयईं, सोड़े दरवाजे मां अंदरि दाख़िल थियण जी दिलि जान सां कोशिशि कयो, छोकी मां तव्हांखे चवां थो कि ॾाढा अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कंदा पर घिरी न सघंदा। जेकॾहिं हिकु दफ़े घर जे धणीअ दरवाजो बंदि करे छॾियो त पोइ तव्हां ॿाहिरि बीह करे केतिरो ई दर खड़काए करे चओ, हे मालिक, असांजे लाइ दर खोल, पर हू तव्हांखे जवाबु ॾींदो कि मां तव्हांखे न सुञाणींदो आहियां कि तव्हां किथां आया आहियो। इन ते तव्हां चवंदव, असां तोसां गॾु खाधो पीतो हो ऐं तो असांजे चौंकनि में सिख्या ॾिनी हुई। पर हू तव्हांखे चवंदो, मां तव्हांखे न सुञाणियां कि तव्हां किथां आया आहियो। हे कुकर्म करण वारो, तव्हां सभु मुंहिंजे साम्हूं खां हली वञो। पोइ जॾहिं तव्हां अब्राहम, इसहाक, याकूब ऐं सभु भविष्य वक्ताउनि खे परमेश्वर जे राज्य में ॾिसंदव ऐं पंहिंजे पाण खे उन मां ॿाहिरि पाईंदव, तॾहिं तव्हां रोईंदव
ऐं पंहिंजा ॾंद पीसींदव। पूरब ऐं ओलह, उत्तर ऐं ॾखण खां माण्हू अची परमेश्वर जे राज्य जे दावत में शामिल थींदा। ॾिसो, केतिरा ई जेके हाणे पोयां आहिनि उहे अॻियां थींदा, ऐं केतिरा ई जेके हाणे अॻियां आहिनि उहे पोयां थींदा। हेरोद जो कपट। उन वक़्तु कुझु फरीसी यीशुअ वटि आया ऐं संदसि खे चयूं, तूं हितां निकिरी हलियो वञ, छोकी हेरोद तोखे मारणु थो चाहे। यीशुअ उनखे चयो, वञो ऐं उन लोमड़ीअ खे चओ कि मां अॼु ऐं सुभाणे दुष्ट आत्माउनि खे कढंदुमि ऐं बीमारनि खे ठीकु कंदो रहंदुमि ऐं 3 ॾींहं ते पंहिंजे मक़सद खे पूरो कंदुमि। पर तॾहिं बि मुंहिंजे लाइ इहो ज़रूरी आहे कि अञा थोरे समय जे लाइ पंहिंजो सफ़र जारी रखां, छोकी ईअं न थी सघंदो आहे कि कोई भविष्य वक्ता यरूशलेम खां ॿाहिरि मारियो वञे। यरूशलेम जे लाइ यीशुअ जो प्रेम। हे यरूशलेम, हे यरूशलेम, उहो शहर जेको भविष्य वक्ताउनि खे मारे छॾींदो आहे ऐं परमेश्वर जे दूतनि ते पथराव कंदो आहे। मां केतिरा ई दफ़ा चाहियो कि जीअं मुर्गी पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे परनि जे हेठां इकठो कंदी आहे, उअं ई मां बि तुंहिंजे ॿारनि खे इकठो कयां, पर तो मूंखे इजाज़त न ॾिनी। इन करे हाणे ॾिसो, तव्हांजो घर तव्हां जे लाइ वीरान कयो वेंदो। मां तव्हांखे चवां थो कि तेसिताईं तव्हां मूंखे वरी कॾहिं न ॾिसंदव, जेसिताईं ईअं न चवंदव, धन्य आहे उहो जेको प्रभुअ जे नाले सां थो अचे।